नाज़रीन, कराची में राशन की विरासत दौरान भारी पैदी हुई, 12 समेत 11 ॼणा फौत थी विया। कराची के इलाके साइट एरिया नोरस चौरंगी ते हिक फैक्ट्री तरफा राशन की विरासत दौरान भारी सबब औरतुनि 12 समेत 11 ॼणा फौत ऐं केतिरा ज़ख्मी थी पिया। पुलिस इख्तियारनि जो चवणु आहे त भार जे नतीजे में केतिरे माण्हुनि फौत थियण जो इतला आहे। राशन की विरासत दौरान माण्हुनि जो वॾो अंग मौजूद हो। शुरुआती इतलाउनि मूजिब राशन की विरासत वारी जाइ ते करंट लॻण सबब भारी पैदी। पुलिस ॿुधाए त भारी सबब उते मौजूद नाली में किरण सबब ॿार ऐं औरतूं फौत थियूं ऐं केतिरा ई ज़ख्मी थिया, जिन खे अस्पताल लियो वियो। पुलिस इख्तियारनि मूजिब 15 ज़ख्मियुनि खे सिविल ऐं अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो। अब्बासी शहीद अस्पताल में 9 लाश आंदा विया, जॾहिं त सिविल अस्पताल में 2 लाश पतल आहिनि। फैसल ईदी ॿुधाए त अब्बासी शहीद अस्पताल में आंदल सभी लाश औरतुनि जा आहिनि, जिन में 3 ॿारड़ियूं भी शामिल आहिनि। इतला मूजिब राशन मक़ामी फैक्ट्री तरफा विरायो पियो वियो। अखियुनि ॾिठे शाहिदनि जो चवणु आहे त ज़कात जी रक़म जी विरासत लाइ माण्हू खे फैक्ट्री में घुरायो वियो। वाक़े जे हवाले सां SSP क्यामाड़ी चयो आहे त फैक्ट्री इंतज़ामिया पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया खे मुफ़्त राशन जी फ़राहमी खां आगाह न कयो हो। असांखे राशन ऐं ज़कात जी विरासत जे हवाले सां को इतला न ॾिनो वियो। फैक्ट्री मैनेजर समेत 7 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो आहे। संदसि चवणु हो त फैक्ट्री इंतज़ामिया जे ॿियनि माण्हुनि खे बि हिरासत में वरितो वेंदो। वाक़े जी इंक्वायरी मुकमल थियण खां पोइ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। होॾे सिंध जे गवर्नर कामन टसोरी वाक़े जो नोटिस वरितो आहे। हिन इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कंदे कराची कमिश्नर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।